छॾे करे क़ुरान पाक जी तालीम ॾिराई ऐं इहा ई तालीम क़ुरान पाक वारी असांजे लाइ राह निजात आहे ऐं इहा वॾी नेमत आहे क़ुरान पाक जी तालीम। छो त इंसान खे इंसान ई रब साईं जी तालीम बढ़ाए थी। जॾहिं रब साईं जी तालीम ईंदी, अंबिया अलैहिस्सलाम जी तालीम असांखे हासिल थींदी त पोइ इंसान थींदो। पर जेकॾहिं रब साईं वारी तालीम अंबिया अलैहिस्सलाम वारी तालीम असांखे हासिल नाहे त पोइ इंसान नाहे। उलाइका कल अनाम बल हुम अज़ल आहे, यानी इहो जानवरनि खां बि बदतर आहे। तव्हां ॾिसो था पिया, वाक़िया पढ़ो था पिया, अजीब अजीब वाक़िया अचनि था पिया। यानी काथे पीउ पंहिंजी पुटनि खे कुहे थो, काथे पुट वरी पीउ खे कुहनि था, काथे मुड़ुसु पंहिंजी घरवारी खे कुहे थो। यानी इंसानियत ई न रही आहे। इंसानियत जेको रब साईं चए थो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, असां त इंसान खे सुहिणो सेबतो करे बणायोसीं, सुहिणो करे ठाहियो अथसीं। उहो सुहिणो तॾहिं लॻंदो जॾहिं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे तरीक़े जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो, अतीउल्लाह व अतीउ रसूल जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदो, यानी अल्लाह ऐं रसूल जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारे थो त पोइ इंसान इहो सुहिणो आहे ऐं उन जी कामयाबी बि आहे। ऐं हीअ आयतूं जेके पढ़ियूंसीं, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ाउ व रहमतुल लिल मोमिनीन, यानी असां क़ुरान पाक खे नाज़िल कयोसीं, या शिफ़ा बि आहे इन में ऐं रहमत बि आहे मोमिननि जे लाइ। ॿी जाइ तरफ़ साईं फरमायो व यशफ़ि सुदूर क़ौम मोमिनीन, जेके सीननि में बीमारियूं आहिनि उन्हनि जे लाइ शिफ़ा आहे। पोइ बीमारी ॿिनि क़िस्मनि जी आहे, हिकु रूहानी ॿी जिस्मानी। ॿिन्हिनि जे लाइ क़ुरान पाक शिफ़ा आहे। यानी रूहानी बीमारी कहिड़ी थियूं? शिरक थियो, कुफ़र थियो, कूड़ थियो, साड़ हसद थियो, बुग़्द थियो, तकब्बुर थियो, ऐं इहे रूहानी बीमारियूं आहिनि। इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ क़ुरान पाक अदल इंसाफ़ आंदो, हिदायत आंदी, रोशनाई आंदी, तौहीद आंदी। इहा क़ुरान पाक सां अची वेंदी। ऐं जेके जिस्मानी बीमारियूं आहिनि, इंसान बीमार थिए थो पियो, उन जे लाइ बि शिफ़ा आहे। यानी क़ुरान पाक पढ़ी करे उन जे मथां दम कजे त तॾहिं बि उनखे शिफ़ा थींदी। जीअं अलहम्द शरीफ़ आहे, उहे शिफ़ा आहे सवाइ मौत जे। हज़रत साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह जंहिंजो हिकिड़ो मुरीद हुयो, सैयद हुयो बरतानिया जो, हज़रत साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह खे चए त साईं मुंहिंजी घरवारी खे तकलीफ़ आहे, ॼंघनि में सूर आहे, जान में दर्द आहे, गोॾनि में दर्द आहे, को विर्द वसीफ़ो ॿुधायो। हज़रत साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे वज़ीफ़ो ॿुधायो, अलहम्द शरीफ़ पढ़जे 41 दफ़ा, सुबुह जी सुन्नत ऐं फ़र्ज़ जे विच में अवल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़ी पाणीअ ते दम करे उहो पाणी पीआरिजे, इंशाअल्लाह शफ़ा थींदी। जॾहिं उन शाह साहब ईअं कयो त उन जे घरवारी खे शफ़ा थी वई। पोइ जॾहिं उहो अमरोट शरीफ़ मोटी आयो शाह साहब, त हज़रत साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैह जन उन्हनि खां पुछा कई त तव्हांजे ॿारनि जी तबियत कीअं आहे? पोइ चयो त साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हां जेको वज़ीफ़ो ॾिनो उन अलहम्द शरीफ़ जी बरकत सां हाणे उनखे शिफ़ा आहे। जॾहिं उहो वज़ीफ़ो पढ़ंदी हुई, उन घरवारी चयो त अहिड़ी का जिस्म में लोह जी का शइ हुई जेका जिस्म मां निकिरी वई, जॾहिं अलहम शरीफ़ पढ़ियुमि त उहा ख़तमु थी वई। यानी शिफ़ा थी वियो। इहे जेके जिस्मानी बीमारियूं आहिनि उन्हनि लाइ शिफ़ा थी। सहाबा इकराम रज़ियल्लाहु ताला अन्हुम कंहिं सफ़र ते वञनि पिया, हिकिड़े ॻोठ वटि उन्हनि जो गुज़र थियो। ॻोठ वारनि खे चयो त असांखे रहण ॾियो, हिते राति थी वई आहे। ॻोठ वारनि चयो न, तव्हांखे असां रहण न ॾींदासीं, तव्हां अॻिते वञो झंग में रहो। जॾहिं ॻोठ खां ॿाहिरि वञे कंहिं ॻोठ झंग में रहिया,
पोइ उन ॻोठ मां हिकिड़ी छोकिरी आई 10-12 सालनि जी, अची उन्हनि खे चई त तव्हां वटि कहिड़ो आहे शख़्स जेको असांजे वॾे खे, ॻोठ जो वॾेरो आहे, उन खे का विछू डंगियो आहे या नांग डंगियो अथसि, उन ते को अची पढ़े दम दुरूद करे त उनखे शफ़ा थिए। पोइ हिकिड़ो साहबी सगोरो उन वटि वियो, उन अलहम्द शरीफ़ पढ़ियो, उन खे शफ़ा थी वई, यानी उनजो दर्द वग़ैरह ख़तम थी वियो। तॾहिं रब साईं फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मोमिनीन, यानी क़ुरआन पाक शिफ़ा भी आहे ऐं रहमत भी आहे मोमिननि जे लाइ। रब साईं इन क़ुरआन पाक जे वास्ते साईं हिदायत अता फरमाए थो ऐं असांजी निजात भी इन क़ुरआन पाक साईं थींदी जॾहिं असां अतीउल्लाह व अतीउर रसूल जे मातहत ज़िंदगी गुज़ारींदासीं, यानी जेको भी अल्लाह जो हुकुम हूंदो, नबीअ जो हुकुम हूंदो, उन्हीअ जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं त पोइ असांजी कामयाबी आहे, दुनिया भी कामयाब थींदी ऐं आख़िरत भी कामयाब। ऐं जेकॾहिं असां पंहिंजी शादी आहे, ग़मी आहे ऐं ख़ुशी आहे, जेके भी मौक़ा आहिनि, असां अल्लाह ऐं नबीअ जे ख़िलाफ़ गुज़ारींदासीं, इस्लाम जे शरीयत जे मुआफ़िक़ न गुज़ारींदासीं, बल्कि पंहिंजे नफ़्स जे चवण ते, शैतान जे चवण ते गुज़ारींदासीं, त पोइ असांजी कामयाबी न आहे। तंहिंजे करे कामयाबी असांखे उन में मिलंदी जेको अल्लाह ऐं रसूल जो हुकुम आहे, उन इताअत में ई असांजी कामयाबी आहे। ऐं ही मस्जिदियूं मदरसा भी इन जे लाइ आहिनि त रब साईं जेको दीन ॾिनो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, क़ुरान पाक या हदीस पाक जेका आई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, उन्हीअ जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारे ऐं मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारे करे अल्लाह ऐं रसूल जो फर्मा बरदार थी करे दुनिया में रहे त पोइ आख़िरत में कामयाबी आहे, यानी उन खे जन्नत मिलंदी। पर दुनिया में असां पंहिंजे नफ़्स खे ख़ुशि कयूं, शैतान खे ख़ुशि कयूं, उन जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारियूं ऐं चयूं त असां आख़िरत में असांखे जन्नत मिले, इहो न थी सघंदो, छो त असां नफ़्स ऐं शैतान ते पाबंदी हणंदासीं। तंहिंजे करे हदीस पाक में आहे अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर, यानी मोमिन जे लाइ दुनिया क़ैद खानो आहे। हाणे इन खे जीअं जेल में इंसान बंदि आहे, हर तकलीफ़ूं मसाइब अचनि थियूं, आज़माइशूं अचनि थियूं पियूं, ऐं जेको काफ़र आहे, मुशरिक आहे, उन जी आज़ादी आहे, जीअं वणेसि तीअं खाए, उनखे का झल पल न आहे। इन मोमिन कलमो पढ़ियो, हाणे इस्लाम जी पाबंदी थी वई, हाणे ज़िना न आहे करणी, हराम न आहे खाइणो, कूड़ न आहे ॻाल्हाइणो, गिला ग़ीबत न आहे करणी, शिरक न आहे करिणो, कुफ़्र न आहे करिणो, इहे सभु शयूं मना थी वियूं। हिलाल रोज़गार कमाइणो आहे, सचो ॻाल्हाइणो आहे, अदुल इंसाफ़ करिणो आहे, पाड़े सां सुहिणो हलणो आहे, मिटनि माइटनि सां सुहिणो हलणो आहे, यानी इख़लाक़ जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि उहे पंहिंजे वजूद में अपनाइणा आहिनि। ॻाल्हाइण ॿोलाइण में तमीज़, ॻाल्हाइण जी सुहिणे नमूने सां, इहे सभु असांखे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं सीरत मां हासिलु थियनि थियूं। ऐं तॾहिं असांखे हासिलु थींदियूं जॾहिं असां मस्जिदनि मदरसनि सां ताल्लुक़ु हूंदो, आलिमनि सां ताल्लुक़ु हूंदो, उन्हनि सां उथणु विहणु थींदो, त पोइ असांखे इन्हनि खां कुझु न कुझु हासिलु थींदो। दुआ आहे त अल्लाह साईं हिन इदारे खे क़यामत ताईं आबाद फरमाए, हीउ जेको ख़ैरु आहे अल्लाह साईं उहो क़बूल फरमाए। जन बि हिन जलसे में ताउन कयो आहे, अल्लाह साईं उन्हनि खे बि पंहिंजो जज़ाए ख़ैर अता फरमाए। जेके उस्ताद महिनत करनि था, अल्लाह साईं उन्हनि जे इल्म में, अमल में, सेहत में बरकत अता फरमाए। तालिब इल्म जेके पढ़िया आहिनि, अल्लाह साईं उन्हनि जे बि इल्म में वधीक इल्म पढ़ण जो अल्लाह साईं उन्हनि खे शौक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अल्लाह या रहमान या रहीम या अहद या समद या बदीउस समावाति वल अर्द या ज़ुल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। ए मुंहिंजा रब साईं,
जेके भी हिन जलसे में शरीक थिया आहिनि अल्लाह साईं जेको आलिमनि सगोरनि चयो आहे हदीस पाक पढ़ी अथऊं क़ुरान पाक पढ़े अथऊं जेको दीन ॿुधायो अथऊं अल्लाह साईं उन जे मथां सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह साईं हिन जलसे में जेके भी शरीक थिया आहिनि अल्लाह साईं उन्हनि जे लाइ निजात जो ज़रियो अता फ़रमा। या अल्लाह साईं जेके तालिबुल इल्म फ़ारिग़ थिया आहिनि अल्लाह साईं उन्हनि खे वधीक इल्म पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। या अल्लाह साईं जेके उस्ताद ख़िदमत करनि था अल्लाह साईं उहा क़बूल फ़रमा। जेके मदरसे जा मुंतज़िमीन आहिनि अल्लाह साईं उन्हनि जी बि ख़िदमत क़बूल फ़रमा। या अल्लाह साईं जेके भी ताउन करनि था हिन इदारनि सां अल्लाह साईं उन्हनि जो बि ख़ैर क़बूल फ़रमा। या अल्लाह साईं जेके बीमार आहिनि के शफ़ा कामिला आजल अता फ़रमा। बे औलादनि खे नेक साल औलाद अता फ़रमा। जंहिंजी औलाद आहे अल्लाह साईं उनखे फ़र्मा बरदार बणा अखियुनि जो ठार बणा। या अल्लाह साईं जेके बेरोज़गार आहिनि हिला रिज़्क़ अता फ़रमा। या अल्लाह साईं जेके रिज़्क़ रोज़ी जे मसइले में परेशान आहिनि अल्लाह साईं जेके मक़रूज़ आहिनि कर्ज़ खां निजात अता फ़रमा। या अल्लाह साईं असांखे उहे भलायूं नसीब फ़रमा जेके हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तोखां घुरियूं। उन शर फितने फ़साद खां बीमारियुनि खां तकलीफ़ुनि खां आज़माइशुनि खां महफ़ूज़ फ़रमा जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पनाह घुरी। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व सहबी अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।